औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरेजो। अॼु 23 अगस्त 2025 जो ॾींहुं आहे। पंहिंजे प्रोग्राम पान छाथो चए में मौजूदु आहियूं। अॼु असांजो मौज़ू आहे लफ़्ज़ शिया जो इस्तेमालु क़ुरान पाक में। लफ़्ज़ शिया जो मादो आहे शीन ये आइन। लफ़्ज़ शिया जी माना आहे धार थियणु। लफ़्ज़ शिअतुन जी जमा आहे शियउन व अशियाउन। लफ़्ज़ शिया क़ुरान पाक जे 10 सूरतुनि ऐं 11 आयतुनि में इस्तेमालु थियो आहे ऐं लफ़्ज़ शिया जुमलतन पूरे क़ुरान में 12 बार इस्तेमालु थियो आहे। लफ़्ज़ शिया जी माना आहे टोलो, गुरु या जमायत। लफ़्ज़ शिया क़ौमुनि जी सुञाणप जे लाइ इस्तेमालु थियो आहे। सूरा नंबर 15 हिजर आयत नंबर 10। ऐं ए मुहम्मद बेशक असां तोखां अॻु केतिरियुनि ई क़ौमुनि याने शिया में रसूल मोकिले चुका आहियूं। सूरत नंबर 54 कमर आयत नंबर 51। ऐं ए मके वारो बेशक असां अवां जहिड़ियूं कई क़ौमूं अशियाअकुम तबाह करे छॾियूं, पोइ आहे को जो नसीहत पिराए। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी पंहिंजी क़ौम ॾांहुं निस्बत। सूरत नंबर 37 साफ़ात आयत नंबर 83। ऐं बेशक इब्राहिम बि यकीनन हुन यानी हज़रत नूह अलैहिस्सलाम जे पैरवी कंदड़ टोलीअ शिअतिही मां हो। मूसा अलैहिस्सलाम जी सुञाणप उन जी क़ौम ॾांहुं यानी बनी इसराइल ॾांहुं। सूरत नंबर 28 कसस आयत नंबर 15। ऐं हिकु ॾींहुं मूसा अहिड़े वक़्तु शहर में दाख़िल थियो जो शहर वारा ग़फ़लत यानी मंझंदि जे आराम में सुतल हुया। त मूसा उन में 2 शख़्सनि खे पाण में विढ़ंदे ॾिठो। हिकिड़ो हुन जे पंहिंजी क़ौम यानी शिअतिही बनी इसराइल जो हो ऐं ॿियो उन जे दुश्मन क़ौम जो शिअतिही कतबी मिस्री हो। पोइ जेको माण्हू संदसि क़ौम मां हो तंहिं संदसि दुश्मन जे ख़िलाफ़ खेसि मदद लाइ पुकारियो। पोइ मूसा उन खे मुक हईं ऐं कमु पूरो करे छॾियाईंसि। मूसा चयो, ही त शैतानी कमु थी पियो। बेशक उहो शैतान खुलियो खुलायो गुमराह कंदड़ दुश्मन आहे। जेकी माण्हू पंहिंजे दीन खां धार थी शिया थी विया। सूरत नंबर 30 रोम आयत नंबर 32। ऐं ए मोमिनो जिन पंहिंजे दीन खे टुकड़ा टुकड़ा फ़र्रक़ू दीनहुम करे छॾियो ऐं पाण बि टोला टोला शियअन थी विया ऐं हर फ़िरक़ो हिज़्ब उन ते ॾाढो ख़ुशि आहे जेको उन्हनि वटि आहे। सूरत नंबर 6 अनाम आयत नंबर 159। बेशक जिन पंहिंजे दीन में तफ़रक़ो फ़र्रक़ू दीनहुम विधो ऐं टोला टोला शियअन थी विया, ऐं नबी तव्हां उन्हनि सां कंहिं बि शइ में न आहियो। बेशक उन्हनि जो मामिलो अल्लाह जे हवाले आहे। जेकी मोमिननि मंझि बुराई ऐं बेहयाई फैलाइनि था। सूरत नंबर 24 नूर आयत नंबर 19। बेशक जेकी माण्हू उहो चाहिनि था त मोमिननि मंझि बुरायुनि बेहयाईअ जो चर्चो त शिया थिए, उन्हनि लाइ दुनिया ऐं आख़िरत में ॾुखोईंदड़ अज़ाब आहे। शिया थियणु अज़ाब जो हिकु क़िस्म आहे। सूरत नंबर 6 अनाम आयत नंबर 65। ए पैगंबर
चओ त उहो अल्लाह उन ॻाल्हि ते वस वारो आहे त अव्हां ते, अव्हां जे मथां या अव्हां जे पेरनि हेठां अज़ाब मोकिले, या अव्हां खे टोला टोला शीअनि करे वेढ़ाए छॾे ऐं अव्हां मां हिकिड़नि खे ॿियनि हथां लड़ाईअ जो मज़ो चखाए। सूरत नंबर 28 कसस आयत नंबर 4। बेशक फ़िरौन मुल्क में वॾाई कई ऐं उतां जे रहवासियुनि खे टोला टोला शीअनि करे छॾियो हुआईं ऐं उन्हनि जा पुट कोहराए छॾींदो हो ऐं नियाणियुनि खे ज़िंदा रहणु ॾींदो हो। हिननि शीअनि सां बि अॻियनि शीअनि वांगुरु कयो वेंदो। सूरत नंबर 34 सबा आयत नंबर 54। ऐं उन्हनि ऐं संदन ख़वाइश जे विच में हिकु पर्दो हायल कयो वेंदो। ख़ाइन अॻु संदन तौर तरीक़े बेअशियाइहिम वारनि माण्हुनि सां कयो वियो हो। बेशक उहे बि वॾी गुमराहीअ में विझंदड़ शक में पियल हुआ। शीअनि में बि वधीक सरकशी कंदड़ खे छिके ॿाहिरि कढंदासीं। सूरत नंबर 19 मरियम आयत नंबर 69। पोइ ज़रूरु सभु कंहिं टोलीअ शीअतिन मां हर उन माण्हूअ खे छिके ॿाहिरि कढंदासीं जंहिं उन्हनि मां बाज़ारे अल्लाह जी वधीक सरकशी ऐं नाफ़रमानी कई हूंदी। मोज़िज़ सामईन, अॼु जो जेको असांजो मौज़ू हुयो उहो लफ़्ज़ शिया जो इस्तेमालु हुयो क़ुर पाक में, ऐं असां बयानु कयोसीं त शिया जी माना आहे टोलो, जमायत या गुरू। उन जे लाइ क़ुर पाक शिया लफ़्ज़ बि इस्तेमालु कयो आहे, हिज़ब बि इस्तेमालु कयो आहे ऐं फ़र्क़ु बि इस्तेमालु कयो आहे। जज़ाकल्लाह।